नाज़रीन, बुलेटिन जो सिलसिलो जारी है। हिते अवां खे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गुलशन इक़बाल में जमायत इस्लामी जी निकतल यौम इस्तिहसाल कश्मीर रैली भरिसां धमाको थियो आहे। मस्जिद बैनुल मुकर्रम वटि धमाके जे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿुधाए पियो वञे त जमायत इस्लामी जो अॻवान हाफ़िज़ नईम रैली में शरीक कारकुननि ऐं शहरियुनि खे ख़िताब करे रहियो हुयो त ओचितो धमाको थियो। पुलिस जो इन हवाले सां चवणु आहे त मोटरसाइकिल सवारनि रैली ते क्रैकर हमलो कयो आहे। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो चवणु आहे त मोटरसाइकिल में नसब धमाकेदार मादो ओचितो फाटी पियो। तर्जमान जमायत इस्लामी मुताबिक़ धमाके सबबि 3 खां 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। एक भेरो ॿीहर अवां सां अफ़सोसनाक ख़बर शेयर पिया कयूं। कराची जे इलाइक़े गुलशन इक़बाल में जमायत इस्लामी जी निकतल यौम इस्तिहसाल कश्मीर रैली भरिसां ओचितो धमाको थियो आहे। मस्जिद बैतुल मुकर्रम वटि थियल धमाके जे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿुधाए पियो वञे त जमायत इस्लामी जे अॻवान हाफ़िज़ नईम रैली में शरीक कारकुननि ऐं शहरियुनि खे ख़िताब करे रहियो हुयो त ओचितो धमाको थी पियो। पुलिस जो इन हवाले सां चवणु आहे त मोटरसाइकिल सवारनि रैली ते क्रैकर हमलो कयो आहे। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो चवणु आहे त मोटरसाइकिल में नसब धमाकेदार मादो ओचितो फाटी पियो। तर्जमान जमायत इस्लामी मुताबिक़ धमाके सबबि 3 खां 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि।